के लेंगे आजादी, हम छीन के लेंगे आजादी। असां माण्हू न माराया, असां टावर न केराया, असां के तालिबा आहियूं, न को थियण ई था चाहियूं। अज़ल खां अमुन जा हामी ॿुधायो का ॾिठो खामी। असां कोरूस खे टोड़ियो, असां कोरूम खे ॿोड़ियो, ख़तातनि खे त सम्झायो, हथनि सां मुल्क जन जोड़ियो। हशर छो गैर जहिड़ो आ, असांजो ॾोह कहिड़ो आ, पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां, असांजो ॾोह कहिड़ो आ। देखिए, हम बार बार कहते हैं कि गद्दार कौन होता है जो आइन को नहीं मानता, गद्दार कौन होता है जो कानून को नहीं मानता, गद्दार कौन होता है जो आपकी सोसाइटी के उसके जो नॉर्म्स हैं उनको नहीं मानता। तो भाई हमारे लोग जो बैठे हुए हैं यहाँ पर, ये तो पुरअमन तरीके से जदोजहद कर रहे हैं, जो भी इनका ख्याल है, जो भी इनकी बात है। लेकिन हमारे अदारे जो हैं असल में गद्दार वो हैं, वो ना आइन को मान रहे हैं कि आइन के खिलाफ लोगों को उठा रहे हैं, आइन तहफ़्फ़ुज़ देता है लोगों के जान और माल का। उसके बाद कानून को नहीं मानते, अदालतें उनको बुलाती हैं, वहाँ पर झूठी कस्में खाते रहते हैं कि लोग हमारे पास नहीं हैं, लोग हमारे पास नहीं हैं। आखिर एक दिन ऐसा आता है कि लोग उनके पास से निकलते हैं और फिर अदालतें इतनी बेबस हैं कि वो भी उनको बुला के नहीं पूछती कि उल्लू के चरखो, कल तक तो तुम यहाँ पर कस्में खा रहे थे कि हमारे पास नहीं है, तो बंदा कहाँ से आ गया। ये सारा जो है ये ड्रामा एजेंसियों का, ये लोगों को धकेल रहे हैं अलहदगी की तरफ। इन्होंने ईस्ट पाकिस्तान में भी यही खेल खेला, अब बलूचिस्तान और सिंध में भी यही खेल खेल रहे हैं। ये बताना चाहते हैं कि हम बड़े सुपरमैन हैं, हम बड़े ताकत। और मैं इनसे पूछता हूँ, भाई तुमने कौन सा नेक काम किया यहाँ के लोगों के लिए आज तक? तुमने जितना बर्बाद तबाह बर्बाद इस पाकिस्तान को किया है, तुम लोगों ने किया है, और कोई दुश्मन नहीं है। हमारी फ़ौज जो है पाकिस्तान की सबसे बड़ी दुश्मन फ़ौज है। बांग्लादेश इन्होंने अलग कराया, अब बलूचिस्तान में वही खेल खेला जा रहा है, बलूचिस्तान के साथ साथ सिंध में भी ये खेल खेला जा रहा है। खुदा के लिए इस बात को अब समझो, एजेंसियों को समझना चाहिए कि अगर आप समझते हैं कि आप कांटे बो के फूल निकाल लेंगे, आप आग बो के अब समझते हैं कि वहाँ से फूलों गुलाब उगेंगे, तो ऐसा नहीं होता। नफ़रत नफ़रत को जन्म देती है, प्यार प्यार को जन्म देता है। आप लोगों से नफ़रत कर रहे हैं, इसलिए कि आपसे अलग ज़बान बोलते हैं, इसलिए को अलग ख्यालात रखते हैं। तो भाई इस बुनियाद पर लोगों से नफ़रत करना, इस बुनियाद पर लोगों को इस तरीके से जुल्म और सितम का निशाना बनाना, इससे स्वाय यहाँ पर इनकलाबी कैफियत पैदा होगी और एक दिन ये सारी तुमको बहा के ले जाएगी, तुमको पता भी नहीं चलेगा। याद रखो, ये तुम्हारी जितनी कहते हो कि हमारी बड़ी फ़ौज, बड़ी ट्रेंड फ़ौज, जब लोग उठ खड़े होते हैं फ़ौज कहीं पर भी नहीं रहती। ज़ाहिर शाह की फ़ौज सबसे बड़ी ताकतवर थी, लेकिन जब लोग उठ खड़े हुए, कहाँ रहा ज़ाहिर शाह, कहाँ रही उसकी फ़ौज? तुम कहते थे ये 5 फुट के बंगाली ये क्या करेंगे, ये क्या लड़ेंगे। भाई फिर वहाँ तुम 90,000 वर्दियाँ छोड़ के भागे उसी बंगाल में, उन्हीं बंगालियों ने तुमको शिकस्त दो चार किया। तो खुदा के लिए इस बात को समझो, इस बात को हम तुम्हारे दुश्मन पुछूं आखिर पुछूं कंहिंखां, असांजो ॾोह कहिड़ो आ, असांजो ॾोह कहिड़ो। ऐं ज़ुल्म था कनि, हिते इहो था चाहिनि त केर बि अहिड़ो माण्हू न हुजे जेको ॿिड़क बि ॿाहिरि कढे हिननि जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए। असीं त चवंदो आहे सिंध असांजी आहे, असां था चऊं सिंध जा पैदावार जा वसीला इहे असांजा आहिनि, त हिननि खे ॻाल्हि ॾुखी थी लॻे। पाकिस्तान में शामिलु थियणु इन लाइ असीं कोन थिया हुआसीं त को असांजे सभिनी वसीलनि ते कब्ज़ो कयो वञे, असांजे क़ौमी वजूद खे ख़तमु कयो वञे, असांजे पंहिंजे वतन खे जेको आहे त ज़ोरी कब्ज़ो कयो वञे। असीं इन लाइ पाकिस्तान में शामिलु कोन थिया हुआसीं। तंहिंजे करे ज़ाहिर ॻाल्हि आहे असीं हिते हज़ारनि सालनि खां वठी जेको आहे पंहिंजे मुल्क जा वारिस मालिक रहंदा आया आहियूं। इन करे उनजी वारसी ऐं मालिकी दावा करणु ॻाल्हि करणु को गुनाह कोन्हे। असां के तालिबा आहियूं, न को थियण ई था चाहियूं। अज़ल खां अमुन जा हामी ॿुधायो का ॾिठो खामी। मेरे चाचू पाकिस्तान में भी ये 5 महीने घूमे और मेरे चाचू हम 5 महीने एहतिजाज कर रहे हैं,
रैलियां निकाल रहे हैं, लेकिन कोई उसका अता पता नहीं है। हमने क्वेटा में भी केस दर्ज किए, कराची में भी किए। 2 महीने बाद क्वेटा में पेशी होती है और 14 दिन बाद यहाँ पे पेशी होती है, लेकिन इन पेशियों में वो नहीं आता। उसके साथ जितने बंदों को उठाएगी पहले, उससे पहले उनको पेश किए, लेकिन मेरे चाचू को नहीं कर रहे। मैं हुकूमत से अपील करती हूँ, मैं इमरान खान से अपील करती हूँ, मैं सबसे अपील करती हूँ कि मेरे चाचू को बाजियाब करे। अगर उसने जो गुनाह किए तो उसे अदालत में पेश करे, अगर नहीं किए तो बाजियाब करे। बाकी सारे मिसिंग पर्सनस को भी बाजियाब करे, बलोच, पठान, सिंधी, इन सब को बाजियाब करे। न को माण्हू खपाया आहिनि, असां बर्मी न अफ़गानी न तातारी न तुरखानी, असां धरती धणी आहियूं, धणी था रहण चाहियूं। न को ख़ुदकश बम्बार आहियूं, न को इब्न गदार आहियूं, ख़ता हूं 11 नवंबर ते घर में खंबे खणी विया आहिनि। 15 माण्हू घर में आया, हिकिड़ो पुलिस जी वर्दी में हो ऐं ॿिया सिविल ड्रेस में हुया। हंध मां अची उथारियनि हुनखे, चईं त और कौन है? असां चयो और कोई भी नहीं है, बताओ बात क्या है? त एतिरे में सिंधी अची वियो, चईं कुझु बि न आहे, हिनखे वठी था वञूं, असां ॿाहिरि 2-3 सवाल करे पोइ मोकिलियूंसि था। उते ई हुनखे कारो कपिड़ो वेड़े खणी विया हुआ। अॼु ताईं असांखे का बि ख़बर न आहे। अॼु 7 ॾींहं असां परेशान आहियूं। असांजे घर में मातम आहे, नंढड़ा असांजा ॿार रोइनि था, तड़पनि था। पंहिंजे पीउ जे लाइ उहो बीमार आहे, गर्दन जो मरीज़ आहे ऐं हुनखे बुखार बि हुयो उन राति ते, त बि खयूं वियसि। छोकिरा रोईंदा, रड़ियूं कंदा रहिजी विया, असांखे वापसि न ॾिननि, खयूं हलिया विया। सोच जहां में असांजे लाइ मक़तल आ, असां ख़ातिर ई करबल आ, भले पंहिंजी मञाए छॾ भले। छा बलोच भी गद्दार आहिनि, छा सिंधी भी गद्दार आहिनि, छा पख्तून भी गद्दार आहिनि? त सिर्फ़ु हिन मुल्क सां वफ़ादार सिर्फ़ु अमी न आहियो, खोड़ माण्हू आहिनि जिन जूं कुर्बानियूं आहिनि हिन मुल्क खे ठाहिण में। 2019 में हैदराबाद हाज़िरी ते वियो, उतां जीअं TC कोर्ट मां हाज़िरी खाई निकितो आहे, पोइ बि जी ख़बर न आहे किथे आहे, केरु खणी वियो आहे। असां ॻोल्हा बि घणी कई आहे, बि अञा का ख़बर न आहे। मां हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कराई आहे, होॾे बि केस हले थो, पोइ बि चवनि था छड़ी तारीख़ां थी मिलनि, अञा बि कान्हे, अञा असां वटि बि कान्हे। आख़िर काॾे वियो? बाक़ी इहो तव्हांजे कानून ऐं आइन जी भञकड़ी आहे। तव्हां पाण उन्हनि जी भञकड़ी कयो था त हिकिड़नि माण्हुनि खे तव्हां खंभे गुम था करे छॾियो, सालनि जा साल उन्हनि खे जेको उन्हनि जूं फैमिलियूं परेशान थियूं थियनि, त इहो किथां जो कानून आहे? असांजो इहो मुतालबो आहे त अॼु ई जेतिरा दोस्त हिते वेठा आहिनि या इहे फैमिलियूं वेठियूं आहिनि, असांजूं लेडीज़ वेठियूं आहिनि, त उन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त जेके बि सिंध मां सैयद मसूद शाह समेत जेतिरा बि क़ौमी कारकुन खंबे गुम कया विया आहिनि, त उन्हनि खे आज़ादु कयो वञे। इहो कहिड़ो कानून आहे जो तव्हां असांजे पुरमन सियासी कारकुननि खे ईअं राति जे उंदाहिन में हुननि जे घरनि में घिरी, असांजी फैमिलियुनि में घिरी ऐं असांखे तव्हां खंभे ऐं गुम करे छॾींदव ऐं पंहिंजे टार्चर सेलनि में रखंदव? इहो किथां जो कानून आहे? किथां जी अदालत आहे? असां वस वारनि इदारनि खां ऐं इंसानी हक़ूक़नि जी तंज़ीमुनि खां, अक़वाम मुतहिदा खां इहा अपील था करियूं त सिंध सां जेके मुसलसल काफ़ी अरसे खां वठी ज़्यादतियूं, नाइंसाफ़ियूं, ज़ुल्म ऐं जबर हिन रियासत जे हथां थिए पियो, इन ते नज़र विधी वञे ऐं सिंधी क़ौम जी मदद कई वञे। न सिर्फ़ु हुन जी रुगो क़ौमी कारकुननि जी आज़ादी जे लाइ मदद कई वञे, पर सिंधु देश जी आज़ादी जी बि मदद कई वञे। छाकाणि त हीअ जेके असांजा दोस्त मिसिंग थियल आहिनि, इन्हनि जो ॾोह हिकिड़ो ई आहे। असां इनखे सम्झी सघूं था त हू पुरमन नमूने सां रहबर सिंध साईं GM सैयद जे अदम तशदुद जा पैरोकार आहिनि। GSN तहरीक जा जेके बि असांजा दोस्त खंभे गुम कया विया आहिनि ऐं जेके बि क़ौमी कारकुन सिंध जे अंदरि अॼु लापता आहिनि, उन सभिनी जे लाइ असांजी हीअ बुख हड़ताली कैंप आहे। जेकॾहिं असांजे क़ौमी कारकुननि खे आज़ादु न कयो वियो त पोइ हीअ बुख हड़ताल सिर्फ़ु हिते ख़तमु न थींदी कराची प्रेस क्लब ते, पर सिंध जे अंदरि हर उन प्रेस क्लब जे आॾो असां ई पंहिंजो दांह खणी वेंदासीं, असां ई पंहिंजो केस खणी वेंदासीं त असांजे क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो। जेकॾहिं हुननि जे मथां को केस आहे त हुननि खे अदालतुनि में पेश कयो। असां केस विढ़ण जे लाइ तयारु असांजे लाइ मक़तल आ, असां ख़ातिर ई करबल आ, भले
पंहिंजी मञाए छॾ भले खीमा जलाए छॾ ड्रिबाई हक़ मज़लूमा मगर ज़ालिम त बातिला ड्रिबाई हक़ मज़लूमा मगर ज़ालिम त बातिला अड़े तारीख़ जा कातिब हुसैन जताईं अफ़ज़ल्ला उन्हनि ते अजब मेड़ो आहे असांजो ॾोह कहिड़ो आहे पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे असांजो